बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डूंगर न डोरे सिकण जूं सधूं करे, डूंगर न डोरे सिकण जूं सधूं करे, घर वेठे घोरे मथां पिरीं जिंदड़ो। शाह अब्दुल लतीफ़ इटाई, सुर ससी आबरी। Shah Latif said, never tries for destination, never try to achieve the goals, but only talks about the love and just a window love, not practically try to achieve that. सिर्फ घर बैठे बातें करती है और कहती है कि मुझे उससे बहुत मोहब्बत है, लेकिन घर से निकल कर कोशिश नहीं करती है। सूरह नजम में रब पाक फरमायो व अन लैसा लिल इंसान इल्ला मा सा, इंसान को वही मिलता है जिसकी वो कोशिश करता है, या इंसान खे उहो ई मिलंदो आहे जंहिंजी उहो कोशिश कंदो आहे। त हिननि सिटुनि में बि शाह अब्दुल लतीफ़ सरकार इहो ई फरमायो आहे त डूंगर न डोरे घर सिकण जूं सधूं करे, पंधु नथी करे, घर खां ॿाहिरि नथी निकिरे, सिर्फ़ु घर वेठे बसि सिकण जूं सधूं थी करे त मूंखे वॾी मोहबत आहे, मूंखे वॾो इश्क़ आहे पंहिंजे महबूब सां, पंहिंजी मंज़िल सां, या जेको सोचियो अथई टारगेट पर उन जे लाइ निकिरे नथी, प्रैक्टिकल तौर ते निकिरे कोन थी। डूंगर न डोरे, सफ़र नथी करे, ॾुखियाईं नथी ॾिसे, सिकण जूं सधूं बसि ॻाल्हियूं थी करे, सिर्फ़ु घर वेठे घोरे मथां पिरीं जिंदड़ो। बसि चए थी त मंजीअ ते वेठे वेठे मां चवां थी त महबूब तां क़ुर्बान, बाक़ी उन जे लाइ करे कुझु बि कोन थी। दरअसल जेकी वॾियुनि मंज़िलुनि जे लाइ सोचींदा आहिनि ऐं उन जे लाइ कंदा कुझु बि कोन्हनि, त इहा पंहिंजो पाण सां वॾी मुनाफ़िक़त आहे। सो जेकी कोशिशि कंदा आहिनि मिलंदो उनखे आहे। व अन लैसा लिल इंसान इल्ला मा सा, उन्हनि खे ई मिलंदो आहे जंहिंजी उहे कोशिशि कंदा आहिनि, या उहो ई उन्हनि खे मिलंदो आहे जंहिंजी उहे कोशिशि कंदा आहिनि। जी लतीफ़।